ख़बर खां आगाह कंदा हलूं त चंबड़ मीराखोरी शाख ते पूछड़ जे आबादगारनि जो मुंड जे आबादगारनि ऐं एरीगेशन अमले ख़िलाफ़ एहतजाज थियो आहे। तव्हांखे अहम ख़बर आहे जेका ॾियूं पिया चंबड़ मीराखोरी शाख जे आबादगारनि पाणी खोट ख़िलाफ़ अमले ख़िलाफ़ बुकेराणी रेगुलेटर ते समें आबादगारनि एहतजाज कयो आहे। मुज़ाहिरीन धरणो हयो आहे ऐं रोड़ी कैनाल बुकेराणी सब डिवीज़न मीराखोरी शाख जे पूछड़ जे आबादगारनि पाणी जी हथरादू खोट हुअण करे आबाशी अमले ख़िलाफ़ उस जे अंदरि समें आबादगारनि में एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि में मौला बख्श लगारी, सेठ कोडूमल, तैयब दरस ऐं मोहम्मद जुमल लगारी ऐं ॿियनि धरणो हयो आहे। मुज़ाहिरीन पारां हथरादू कोट एरीगेशन अमलदार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई आहे ऐं सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो आहे त आबाशी अमले असांजे हिसे जो पाणी मुंड जे आबादगारनि खे विकिरो करे ॾिनो वियो आहे, जंहिंमें पूरो एरीगेशन अमलो मुलवस आहे, जंहिंमें मुंड जे आबादगारनि ॻरी रक़म एवज़ असांजे हिसे जे पाणी जो विकिरो करे असांजी मनियूं बंजर कयूं वियूं आहिनि ऐं हुननि जो वधीक इहो बि चवणो त असांजी जेकी माइशी हालत आहे उहा तबाह थी चुकी आहे। नाज़रीन, ही अहम ख़बर आहे तव्हांखे जेका चंबड़ मां ॾियूं पिया त एहतजाज कयो वियो आहे एरीगेशन अमले ख़िलाफ़ ऐं हिननि एहतजाज कंदड़नि इहो बि चयो त जेकॾहिं असां एरीगेशन सेक्रेटरी या एरीगेशन अमलदार को बि असांजे तक़ादुर न थियो असांजे हिन हिसाब सां को बि जेकॾहिं असां सां इंसाफ़ न थियो त असां एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं।